सिंध सरकार तरफां कच्चे में धाड़ियलनि ख़िलाफ़ बाज़ाब्ता ऑपरेशन शुरू करण जो ऐलान। नीगरी प्रिया कुमार की बाज़ियाबी लाइ आला सतही कमेटी चुणण जो फ़ैसिलो। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल अंजार चयो आहे त हज़रत अली जे ॾिहाड़े खां पोइ कच्चे में धाड़ियलनि ख़िलाफ़ मुनज़िम नमूने ऑपरेशन कयो वेंदो। कच्चे में माण्हुनि खे हेठि खां अगवा करण जा वाक़िआ थी रहिया आहिनि। पुलिस जो मोराल बुलंद करण जी ज़रूरत आहे। कराची में बोरीबंद लाश मिलण वारी सूरतहाल नाहे। स्ट्रीट क्राइम जे वाक़िअनि ते ज़ाब्तनि जी कोशिश कई पई वञे। प्रिया कुमार जी बाज़ियाबी लाइ DIG जी अॻुवाणी में टीम जोड़ी पई वञे। अल्लाह करे त ज़िंदा हुजे। कुझु माण्हू संदसि फ़ौत थियण बाबति ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। मुरवज़ीर मुराद अली शाह मुकमल सहकार करे रहियो आहे। इख़्तिलाफ़नि जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। मुर्तज़ा जतोई ते क़त्ल जो केस दाख़िल थियल आहे। ज़मानत न कराई त खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अमन अमान जी ख़राब सूरतहाल जो सबब क़बाइली तकरार आहिनि। अमन अमान जी सूरतहाल इत्मीनान जोगी नाहे। कश्मोर घोटकी ऐं शिकारपुर में हालतूं ख़राब आहिनि। क़बाइली तकरारनि सबब भी बदमनी जी सूरतहाल पैदा थी आहे। जदीद हथियार क़बाइली धुरियुनि वटि पहुची चुका आहिनि। क़ीमती जानियूं ज़ाया थियण खां बचाइण लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। अमन अमान जी सूरतहाल बहितर करण लाइ वफ़ाक़ खां भी मदद तलब कई आहे। पुलिस खे मिलिट्री हथियार ऐं बख़्तबंद गाॾियूं फ़राहम कई वेंदियूं। ख़बर नाहे ॾोहारनि वटां जदीद हथियार किथां अची रहिया आहिनि। हू ॾोहारनि जे ख़ात्मे ऐं अमुन क़ाइम थियण ताईं सुख सां न वेहंदा। सिंध में हर पासे बदअमनी अवाम खां पोइ पुलिस धाड़ियलनि जो निशानो। 2 एहलकार शहीद 3 ज़ख़्मी। घोटकी में हथियार बंदनि हथां पुलिस एहलकार गोलियूं हणी क़तल। शेरटन बाईपास वटि हथियार बंदनि ग़ुलाम नबी सते खे क़तल करे छॾियो। भिरिया रोड भरिसां हथियार बंदनि जी फायरिंग में ASI शहीद। पक्का चांग लिंक रोड ते हथियार बंदनि नूर अहमद लाशारी खे गोलियूं हणी शहीद करे छॾियो। खानपुर में हथियार बंदनि जो पुलिस मोबाइल ते हमलो। 3 एहलकार ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में हेड कांस्टेबल मोहम्मद यूसुफ पठान, अब्दुल वहीद ऐं मोबाइल टावर जिनसार अली शामिल। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल अंजार नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। DIG लाड़कानी तरफ़ां वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। कराची में पुरदौरान मुज़ामत ते क़त्ल केस जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो टास्क SIU हवाले। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जो चवणु आहे त पुरदौरान मुज़ामत ते क़त्ल ते जवाबदारनि खे हाणे SIU गिरफ़्तार कंदी। अहम तरीन हंधनि जो टास्क कराची जे 67 ऑफिसरनि हवाले कयो वियो आहे। नींगरी प्रिया कुमार जी बाज़ियाबी लाइ सिंध सरापा एहतजाज। मोरे ऐं चूंडके में JWC जा एहतजाजी मुज़ाहिरा। थरी मिरवा में शटरबंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो। लाड़कानी मीरपुर माथले कोटड़ी जोही मिठी इस्लाम कोट नसीराबाद डिगड़ी चंबड़ ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। तहरीक इंसाफ़ सेनेट जी चूंडुनि जी बाइकॉट जो ऐलान करे छॾियो। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त हू सिंध में थींदड़ सेनेट इलेक्शन में हिसो न वठंदा। मौजूदा हुकूमत इज्तिमाई क़बर में दफ़न थियण वञी रही आहे। PTI आम चूंडुनि में 180 खां वधीक सीटुनि ते कामयाबी हासिल कई, पर संदनि घणियूं सीटूं खसी वियूं आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त PTI सेनेट चूंडुनि जे बाइकॉट जो बहानो बणाए रही आहे। PTI अॻुवाणनि रिटायरमेंट फाइल करण बदिरां रुगो प्रेस कॉन्फ्रेंस कई। PTI हिन वक़्त भी चूंडूं विढ़ी रही आहे। उन्हनि रिटायरमेंट फाइल न कई आहे। PTI वारा कंहिं बि सूरत में रिटायरमेंट जा कागज़ जमा न कराईंदा। PTI जे ॿिटे मयार जी जांच करे सघे थी।